अच्छा, मोहब्बत हिकु सुहिणो अहसासु आहे, जंहिंखे सम्झ में अचे न त पोइ उनजे लाइ मोहब्बत जन्नत आहे, पर जंहिंखे सम्झ में न अचे त उनजे लाइ मोहब्बत हिकिड़ो अज़ाब आहे। ॾिसो, वक़्त खे गुज़ारण जे लाइ कंहिंजे दिलि सां कोन खेॾिबो आहे, वक़्त जे गुज़ारण जे लाइ कंहिंसां वाइदा कोन कबा आहिनि, वक़्त खे गुज़ारण जे लाइ कंहिंखे कूड़ा ख़्वाब कोन ॾेखारिबा आहिनि। पर असां जंहिं मुआशिरे में रहूं था, असां सभिनी खे ॿुधाए छॾियो आहे त मोहबत में कूड़ा वाइदा कयो, मोहबत में कूड़ियूं ॻाल्हियूं कयो, मोहबत में कूड़ा ख़्वाब ॾेखारियो। पर जॾहिं न कंहिं इंसान खे ख़बर पवंदी आहे त हुनखे कूड़ा ख़्वाब ॾेखारिया विया, कूड़ी मोहबत, उहो इंसान टुटी पवंदो आहे। अवां शीशे जे गिलास खे फ़र्श ते उछलियो, हू हज़ारनि टुकड़नि में विरहाइजी वेंदो। अवां हुनखे जोड़ियो, गिलास जुड़िजी वेंदो, पर हू पंहिंजी असली शक्ल या हालत में कोन ईंदो। सो कोशिशि कयो त जंहिंसां अवां जुड़ियल आहियो न, भली उन सां थोरो ई सही पर सचो पंधु कयो। कूड़े पंध खां बहितर आहे त अवां हुनखे उनजे हाल ते छॾे ॾियो।